नौशरो फिरोज़ सेहत खाते नौशरो फिरोज़ पारां डायरेक्टर जनरल हेल्थ सर्विसेज सिंध डॉक्टर मोहम्मद जुमन बाहुटो के हुक्म ते ॻोठ छुटल सगाणी में मुफ़्त मेडिकल कैंप लगाई वई, जंहिंमें DHO नौशरो फिरोज़ डॉक्टर असदुल्ला कल्होड़ो, ADHO डॉक्टर सिकंदर कल्होड़ो, डिप्टी DHO डॉक्टर अब्दुल फताह राजपर, जनरल फिजिशियन डॉक्टर सैयद निसार अली शाह, ॿारनि जा स्पेशलिस्ट डॉक्टर ग़ुलाम मुर्तज़ा सेतो, हेपेटाइटिस इंचार्ज डॉक्टर नूर हुसैन मोरो ऐं ॿियनि शोबनि जे डॉक्टरनि सवे मर्दनि औरतुनि ऐं ॿारनि जो मुफ़्त चेकअप करे दवाऊं पिणु ॾिनियूं। उन मौक़े ते ॻोठाणनि खे कोरोना जे बचाव जी वैक्सीन पिणु कई वई, जंहिं ते ॻोठाणनि पारां सिहत खाते जे अहिड़नि क़दमनि खे पिणु साराहियो वियो ऐं संदनि शुक्रियो अदा कयो वियो। रिपोर्ट मंसूर मलिक, नौशरो फिरोज़।